हैदराबाद का कई आया है डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब के किताब के हवाले से वशमोम भट्टी साहब असांजो नौजवान कहानीकार नावलनिगार अवां सभिनी जी यादि हाल में वेठल मोहतरम शख्सियतूं सभिनी खे झुकी सलाम। जीअं त वक़्तु तमामु घणो थी वियो आहे मूंखां वधीक जेके स्टेज ते मोहतरम शख्सियतूं वेठियूं आहिनि उहे बहितर तरीक़े सां किताबनि ते ऐं साईं जी शख्सियत ते ॻाल्हाए सघनि थियूं। पर मुख़्तसरन डॉक्टर साहब जे लाइ आउं इहो चवंदुसि त डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा जी शख्सियत ऐं उनजी निरालप जो छेद करणु ॾाढो ॾुखो आहे। ख़ासि तरह सां मुंहिंजे लाइ मूं अहिड़ा चंद शख़्स ॾिठा आहिनि जिनखे ख़ुदा पारां बेबहादात ऐं तवानाई मिलियल हूंदी आहे, जंहिंजे बलबूते ते हू दुनिया जा सभई कम या ईअं खणी चइजे त खोड़ सादरा कम सुठे नमूने सां सरअंजाम ॾेई सघंदा आहिनि। डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी कम ऐं शख्सियत ते हिते सभई ॻाल्हाए चुका या वरी ॻाल्हाईंदा। मुंहिंजी राय में को बि शख़्स अगरि शख्सियत बणजंदो आहे त उहो पंहिंजे कम ऐं कारकर्दगीअ जे करे बणजंदो आहे ऐं उहो ई सबबु आहे त डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी हिकु शख्सियत बणियो आहे। आख़िरी ॻाल्हि त डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ जो हीउ जेको 10 किताबनि जी सूरत में मवाद असांजे साम्हूं आयो आहे उहो ॿारनि जे ज़हनी निशोन मां वाध वेझ ऐं लेवल खे वधाइण लाइ तमामु घणो अहम आहे। संदसि मौज़ूअनि जी चूंड ॿारनि जे शौक़ बचा आहे। सिंधी ॿारनि अदब जी तारीख़ में डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जो प्रोफाइल न ॾिसी हैरानगी ऐं घणो अफ़सोस थियो, जॾहिं त डॉक्टर घणे वक़्त खां ॿारनि अदब जी ख़िदमत करे रहियो आहे। ख़ालिद आज़ाद सिंधी ॿारनि अदब जी तारीख़ खे सहेड़े जिते तारीख़ी कमु कयो आहे उते हू अहम नालनि खे विसारे वियो आहे। ख़ैर, डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ जे लिखण जो ॾांहुं ऐं ॾाहप निराली आहे। हू जदीद सिंधी ॿारनि अदब जे अहम लेखारनि में शुमार थिए थो। उनजो सबूत अॼु जी रिहाण ऐं तव्हां सभिनी जो गॾु थियणु आहे। पर मौरखनि खे बि ओॾा ध्यानु ॾियणु ज़रूरी ध्यानु ॾियणो